अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में आया मुदस्सिर अब्बास। तफसीली खबरों का पहिरीं हिक नज़र हेडलाइंस ते। लाहौर हाई कोर्ट नवाज लीग अगवान शहबाज शरीफ की जमानत मंजूर करे वरती। अदालत शहबाज शरीफ के इस तरह जून ताईं गिरफ्तारी खां रोके छॾियो। ईंदड़ ॿुधणी ते नेब खां जवाब तलब करे वरितो। जाली बैंक अकाउंट्स केस में नेब रावलपिंडी जो वज़ीर मुराद अली शाह के सुभाणे तलब करे वरितो। मुराद अली शाह ते गैर कानूनी स्ट्रीट लाइट्स जो ठीको ॾियण जो इल्ज़ाम। मुल्क में कोरोना की वधीक खतरनाक सूरत-हाल। वायरस वधीक सत हयातियूं गिड़काए छॾियूं। कोरोना वॻे फौत थी वियल अघु वधी 1688 थी वियो। 24 कलाकनि दौरान वधीक केस रिपोर्ट थियण खां पोइ कुल मरीज़नि जो अघु 80,463 रिकॉर्ड। शिकारपुर में वधीक 16 ॼणा कोरोना वायरस जो शिकार थी विया। मुतासिरनि जो अघु 369 थी वियो। मीरपुर ख़ास में कोरोना वायरस जा वधीक 4 केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अघु 84 थी वियो। कश्मीर के सुमरापाड़े में भी 5 नवा केस साम्हूं अची विया। शेख बिरकियो ऐं मीरो खान में भी हिकु केस रिपोर्ट किया वियो।